नशर फेरोज़ सिंध पुलिस SPD हिक में पास थियल उम्मीदवारनि पारां नेशनल प्रेस क्लब नशर फेरोज़ अॻियां सख़्त एहतजाज कयो वेझे ते मुज़ाहिरीन हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड खणी मेरिट ते ऑफर आर्डर जारी करण जो मुतालबो कयो। एहतजाजी अॻवानी अतीकुर रहमान वस्तड़ो, अदनान अहमद, असद रिंद, अरसलान पीरज़ादा ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां फिज़िकल, रिटन ऐं ॿियनि मरहलनि में कामयाबी सां पास थिया आहियूं। इन बावजूदि असांखे ऑफर आर्डर नथा ॾिना वञनि। उन्हनि ॿुधायो त कल्ह कराची प्रेस क्लब अॻियां पुरअमन एहतजाज दौरान पुलिस नौजवाननि मथां लाठी चार्ज करे केतिरनि ई नौजवाननि खे गिरफ़्तार कयो, जेको सरासर ज्यादती आहे। मुज़ाहिरीन वधीक चयो त असांजी उमिरि बि वधी रही आहे ऐं हाणे असां ओवर एज थी रहिया आहियूं, जंहिं सबबि असांजे मुस्तक़बिल सां खेॾियो पियो वञे। हुननि चीफ मिनिस्टर सिंध, घर वज़ीर सिंध, IG सिंध ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त वेटिंग लिस्ट में मौजूदु सभिनी पास थियल उम्मीदवारनि खे जल्द ऑफर आर्डर जारी कया वञनि, जीअं नौजवान में पैदा थियल बेचैनी ख़त्म थी सघे। ॿी सूरत में मुज़ाहिरीन पूरी सिंध में एहतजाज जो दायरो वधाइण ऐं एहतजाजी कॉल ॾियण जो ऐलान पिणु कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।